बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद वेझो पुलिस ज़्यादतियुनि ख़िलाफ़ ॻोठ सैयद ग़ुलाम शाह वासी सैयद ऐं बिरोही बिरादरी एहतजाजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरण खां इनकार करे छॾियो। पोलियो टीम पहुचण ते सैयद अब्दुल रज़ाक शाह ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरण खां इनकार कंदे चयो त ॿ ॾींहं अॻु करम शाह ऐं संदसि पुटनि पारां मुंहिंजे भाउ अहमद शाह खे अगवा करण जी कोशिश कई त पुलिस असां सां गॾिजी ॾोहारियुनि जा पेरा बि खयां ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार बि कयो, जिन खे बाद में आज़ादु कयो वियो ऐं केस बि दाख़िल न पियो कयो वञे, जंहिं सबबु एहतजाजनि पोलियो खां बचाव वारा फुड़ा पीआरण खां इनकार करियूं था। जेसिताईं असांजो केस दाख़िल न कयो वेंदो उन वक़्त ताईं बाइकॉट जारी रहंदो। इन मौक़े ते सुलेमान शाह, अली नवाज़ शाह, महमूद शाह, शरीफ बिरोही, नज़र मोहम्मद बिरोही, ताजल बिरोही, सलीम बिरोही ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। जैकबाबाद सिविल अस्पताल जे 91 खां वधीक डॉक्टर्स खे गैर कानूनी तौर जिम्स मोकिलण ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि पीएमए, वाईडीए ऐं पैरामेडिकल स्टाफ पारां सिविल अस्पताल में ओपीडी जो बाइकॉट करे पीएमए जे सदर डॉक्टर अब्दुल गफ्फार रिंद, यंग डॉक्टर एसोसिएशन जे डॉक्टर तुफैल खोसो, डॉक्टर विजय कुमार, डॉक्टर अब्दुल रशीद अंसारी, डॉक्टर बाबू, असलम गिल, यार मोहम्मद मुगैरी, मोहम्मद मूसा रिंद ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाज कयो वियो। अॻवाणनि जो चवणु हो त सिविल अस्पताल खे बंदि करण जी कोशिश कई पई वञे। सिविल अस्पताल जे डॉक्टर्स खे जिम्स में कमु करण जो हुकुम ॾियणु इन साज़िश जी पहिरीं कड़ी आहे। अहिड़े अमल सां सिविल अस्पताल जी ओपीडी डिलीवरी समय तमामु वार्ड मुतासिर थियनि पिया, जॾहिं त 7 गायनेकोलॉजिस्ट, 3 ॿारनि जी बीमारियुनि जे माहिर डॉक्टर समेत ॿियनि खे जिम्स में कमु करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। सिविल अस्पताल जा डॉक्टर्स वापसि न थियण ताईं एहतजाज जारी रहंदो। सिविल अस्पताल जैकबाबाद जे डॉक्टर ख़िलाफ़ घरवारी जो ॿारनि समेत एहतजाज, घर ते कब्ज़े करण जो इल्ज़ाम। डॉक्टर सिबगतुल्ला सूमरो जी घरवारी मुस्मात ज़ैनब सूमरो पंहिंजे मासूम पुट मोहम्मद ताहा सां गॾिजी प्रेस क्लब आॾो डॉक्टर मुड़ुस ख़िलाफ़ एहतजाज कयो। मुस्मात ज़ैनब दाहींदे चयो त मुड़ुस डॉक्टर सिबगतुल्ला सूमरो पंहिंजी वॾी घरवारी जे पुटनि ऐं भाइरनि सां गॾिजी मुंहिंजे वालिद पारां मूंखे ॾिनल मुंहिंजे ज़ाती घर ते कब्ज़ो कयो आहे। अदालत में पेटिशन दाख़िल कराइण बाद इन तां हथु खणण लाइ मुंहिंजो मुड़ुस ऐं संदसि माइट मूंखे ऐं मुंहिंजे ॿारनि खे अगवा करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कयो वञे। जैकबाबाद में पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते जे मुलाज़िमनि खे 15 महीननि खां पघारूं न मिली सघियूं। मुलाज़िमनि ग़ुलाम मुस्तफ़ा पहोड़, राशिद सूमरो, मंज़ूर चन्नो, अब्दुल नबी उढो ऐं ॿियनि प्रेस क्लब आॾो पहुची एहतजाज कयो। हुननि दाहींदे चयो त गुज़िरियल 15 महीननि खां असांखे पघारूं कोन मिलियूं आहिनि, जंहिं सबबु असां फाका कशी जी सूरत हाल वारी ज़िंदगी घारे रहिया आहियूं। वॾे वज़ीर सिंध ऐं डीसी जैकबाबाद खां मुतालबो था करियूं त असांजूं पघारूं जारी कयूं वञनि। म्यूनिसिपल कमेटी जैकबाबाद जे रिटायर्ड मुलाज़िमनि पारां दादा बशीर अहमद सूमरो, गुलशेर गुनियो, बरकत मसीह, उर्स वगण ऐं ॿियनि जी अॻवानी में 2 महीननि खां पेंशन न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी जुलूस कढियो वियो ऐं प्रेस क्लब आॾो धरणो हणी नारेबाज़ी कई वई। मुलाज़िमनि चयो त 2 महीननि खां असांजी पेंशन बंदि आहे। मुआशी हालतूं तमामु घणियूं ख़राब थी वयूं आहिनि। इन सिलसिले में डेप्यूटी कमिश्नर गज़नफर अली क़ादरी राब्तो करण ते ॿुधायो त सीएमओ जी नाअहली सबबु मुलाज़िमनि खे पेंशन न मिली सघी आहे। जल्द एडमिनिस्ट्रेटर जो नोटिफिकेशन जारी थींदो, जंहिं बाद रिटायर्ड ऐं हाज़िर मुलाज़िमनि खे पघारूं जारी कयूं वेंदियूं। जैकबाबाद जी पासपोर्ट ऑफिस में रिश्वत जो बाज़ार गरम। अमलो शहर ऐं भरपासे खां ईंदड़ शहरियुनि खे मुख़्तलिफ़ बहाननि सां तंग करण लॻो। चन्ना पाड़े वासी निसार अहमद सूमरो जो मासूम ॿारड़े सां पासपोर्ट अमलदारनि ख़िलाफ़ एहतजाज। संदसि चवणु हो त पासपोर्ट अमलो मुख़्तलिफ़ बहाना ॼाणाए तंग करे रहियो आहे ऐं रिश्वत वठण बाद उहे समूरा कम आसानी सां थी वञनि था। बिजली जो बहानो ॼाणाए 3-3 कलाक कमु बंदि कयो वञे थो, जंहिं सबबु असीं सख़्तु परेशान आहियूं। वफ़ाक़ी सरकार नाअहल ऐं करप्ट अमले ख़िलाफ़ नोटिस वठी अवाम खे रिलीफ ॾे। दोदापुर में मंशियात फरोशन हथां शहीद थियल दोदापुर जे सहाफ़ी ज़ुल्फ़कार मुंदरानी क़तल केस में मुख्य जवाबदार इमाम अली शाह जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द। फर्स्ट एडिशनल मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट सहाफ़ी जे क़तल केस में गिरफ़्तार थियल मुख्य जवाबदार इमाम शाह जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। ज़ुल्फ़कार मुंदरानी खे 26 मई ते मंशियात फरोशन इमाम शाह पुलिस अहलकार मुमताज़ दायो, अकबर दायो, ग़ुलाम अली दायो, रियाज़ दायो ऐं नज़ीर दायो सख़्त तशद्दुद जो निशानो बणाइण बाद मथे में गोलियूं हणी क़तल करे छॾियो हो। जैकबाबाद में सदर पुलिस जी कार्रवाई। गुजे इतला ते कार जी तलाशी वरिती वई, जंहिंमां 20 किलो चर्स हथ अचण ते 2 जवाबदारनि मोहम्मद अमीन निंदवानी ऐं अख्तर जान खे गिरफ़्तार करे नशे एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो, जॾहिं त कार खे तहवील में वठी कानूनी कार्रवाई अमल में आंदी वई। 2 ॾींहं अॻु दोदापुर में घरू अणबणत तां क़तल थियल गोरहारी औरत मुस्मात शहज़ादी बिरोही जो क़तल केस संदसि भाउ गमशाद बिरोही जी फ़रियाद ते 4 ॼणनि इल्मुद्दीन बिरोही, इमाम बख्श बिरोही, मुहिब बिरोही ऐं मुमताज़ बिरोही मथां दोदापुर थाणे ते दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त पुलिस जवाबदार मुहिब बिरोही ऐं इमाम बख्श बिरोही खे गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो आहे।
जागण में ईसानी बिरादरी जी बिन धुरन में पुराने तकरार तां फायरिंग, 2 ॼणा क़तल, 5 ज़ख़्मी। हमायूं थाणे जी हद में हथियारबंदनि फायरिंग करे 40 वरहनि जे नादिर अली ईसानी ऐं 35 वरहनि जे लाल मोहम्मद ईसानी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। जॾहिं त फायरिंग में 2 मारफाणियुनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इत्तला ते हद जी पुलिस मक़तूलीन ऐं ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल शिकारपुर पहुचायो। बोज़दार वॾा शहर ॿाहिरियां 22 वरहनि जे नौजवान अली गुल उर्फ़ काशिफ़ टांवरी जो खजिन जे बाग मां लाश हथ। लाश जी सुञाणप संदसि वॾे भाउ कई। लाश ॾिसण लाइ सवें शहरी गॾु थी विया। बाग में लावारिस लाश हथ अचण ते शहरियुनि बोज़दार वॾा पुलिस खे इत्तला कयो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी छॾियो। नौजवान जे वारिसनि पारां फौती जो पोस्टमार्टम न कराइण ते बोज़दार वॾा पुलिस लाश वारिसनि हवाले करे छॾियो। कोरोना के जवाब ॼाणे तालीमी इदारनि मथां लगायल बंदिश ख़िलाफ़ मीरपुर माथेलो में सिंध प्राइवेट इंस्टीट्यूशन नेटवर्क घोटकी पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ख़ानगी इदारनि जे मालिकनि, प्रिंसिपल्स ऐं एडमिनिस्ट्रेटर्स मोहम्मद नवाज़ चारण, इफ्तिखार नाइच, ज़ीशान कलवड़, ख़ालिद आराई, अब्दुल हकीम पांवर, तारिक अज़ीज़ शेख, अख्तर ओगाही ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब खां भिटाई चौक ताईं एहतजाजी रैली कढी हुई। मुज़ाहिरीन जो चवणु हो त सॼे मुल्क में शादी हॉल, होटल, मार्केट्स तोड़े माल पीढ़ियूं खुलियल आहिनि जिते वायरस नथो पखिड़िजे, पर अफ़सोस रुगो सिंध जी तालीम खे तबाह करण ख़ातिर कोरोना खे जवाज़ ॼाणे तालीमी इदारा बंदि कया विया आहिनि, जेके फ़ौरी तौर खोलिया वञनि। काज़ी अहमद लग बाइको पेट्रोल पंप जे अॻियां 3 अणसुञातल फोरू मुबैना तौर मोबाइल कंपनी जे डीईओ अमजद अली उन्नड़ खां 4.5 लख रुपया फुर करे फरार थी विया। मुतासिर दाहींदे चयो त हर रोज़ कंपनी जी रिकवरी कंदो आहियां। अॼु हफ़्ते जे पहिरें ॾींहुं 4.5 लख रुपया खणी वापसि अची रहियो हुअसि त क़ौमी शाहराह ते 3 मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि रोक रक़म, 2 मोबाइल फ़ोन ऐं मोटरसाइकिल फुर करे फरार थी विया। काज़ी अहमद पुलिस खे अपील थो करियां त असांजी मदद कई वञे। जीडीए अॻवान एमपीए मौज़म ख़ान अब्बासी चयो आहे त कराची सिंध जी शहरग आहे। जीडीए कंहिं बि सूरत में सिंध विरहण न ॾींदी। बरसातनि सबबि कराची सूधो पूरी सिंध जे शहरनि खे नुक़सान पहुतो आहे। सिंध हुकूमत तोड़े वफ़ाक़ी हुकूमत खे रुगो कराची न पर समूरी सिंध ॾांहुं तवजो ॾियणु घुरिजे। कोरोना वायरस खां पोइ हाणे समूरी ज़िंदगी बहाल थी चुकी आहे। सिंध जा तालीमी इदारा एसओपीज़ तहत खोलणु घुरिजनि। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन पीटीआई अॻवान हाजी अब्दुर्रज़ाक मेमण सां संदसि भाउ हाजी अहमद मेमण जी वफ़ात ते ताज़ियत करण बाद सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। इन मौक़े ते सराय न्याज़ ख़ासि ख़ैली, पीटीआई ज़िलई सदर हुसैन मेमण, सरदार अयाज़ मेमण, सज्जाद इमदाद मेमण ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। ठठो में जीएसएन मोहाज़ जे वाइस चेयरमैन नवाज़ शाह भाॾाई प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ठठो जे तालके घोड़ाबारी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में अञा ताईं बारिशनि जो पाणी नाहे कढियो वियो। एमपीए एमएनए ऐं डीसी रुगो पंहिंजे मनपसंद माण्हुनि जो कमु करे रहिया आहिनि। ग़रीबनि खां केर बि पुछण वारो न आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बीठल बरसाती पाणी सबबि मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। चूंडियल नुमाइंदनि तहरुक न वरितो त एहतजाज कंदासीं। काज़ी अहमद लग नासरी पुलिस जे ज़ुल्म ख़िलाफ़ ॻोठ दोस्त अली मरी जे रहवासी ॻोठाणनि पीरबख्श मरी, हाजी याकूब मरी ऐं ॿियनि प्रेस क्लब में एहतजाज कंदे दाहियो आहे त 2 महीना अॻु बासर जवाबदारनि अकबर मरी, ख़ालिद मरी, मिठल मरी ऐं मिठू मरी हथियारबंद थी इलाही बख्श मरी जे घर में घिड़ी 15 वरहनि जी साजिदा खे घुटा ॾेई बेदर्दी सां क़तल करे फरार थी विया, जंहिंजो केस कातिलनि बजाए नासरी पुलिस मक़तूला जे भाउ ख़िलाफ़ दाख़िल करे छॾियो आहे। पुलिस जे आला अमलदारनि खे अपील था करियूं त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। एसी ठरी मीरवा अवामी शिकायतनि ते बोज़दार वॾा पहुची वियो। मुख़्तलिफ़ दुकाननि ते छापा, रेट लिस्ट न हुअण ते ॾंड। असिस्टेंट कमिश्नर ठरी मीरवा रियाज़ शेख जा बोज़दार वॾा में सब्ज़ी फ़रोशनि, मच्छी फ़रोशनि, मुर्गी फ़रोशनि ऐं करियाना जी दुकाननि ते छापा हया। रेट लिस्टूं न हुजण करे मुख़्तलिफ़ दुकानदारनि खां ॾंड पिणु वसूल कया। एसी रियाज़ शेख मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अवामी शिकायतनि ते पहुतो आहियां ऐं ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़ दुकानदारनि खे ॾंड हणी वार्निंग ॾिनी आहे। ॿीहर अहिड़ो अमल थियो त वधीक सख़्त कार्रवाई कंदासीं। काज़ी अहमद जे ॻोठ सोनो ख़ान चांडियो जे रहवासी चनेसर चांडियो ऐं ख़ान मोहम्मद चांडियो तालका प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त कुझु ॾींहं खां असांजे ख़िलाफ़ सोशल मीडिया ते बेबुनियादी ख़बरूं हलायूं पियूं वञनि त असीं क़ब्रिस्तान जी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। इनमें का बि सदाकत न आहे। सहाफ़ी सिकंदर चांडियो सां घरू तकरार आहे, जेको सहाफ़त जी आड़ में ब्लैकमेल करे रहियो आहे। ओॾां सहाफ़ी सिकंदर चांडियो पंहिंजी सफ़ाई में ॻाल्हाईंदे चयो त चनेसर ख़ान मोहम्मद चांडियो ऐं ॿियनि ॻोठ जे आलमगीर क़ब्रिस्तान जी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। ख़बरूं हलाइण ते मच्छर जी मारण ऐं कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जन खां तहफ़ुज़ ॾेई इंसाफ़ कयो वञे। पटियारी में डीएचओ डॉक्टर यार मोहम्मद खोसो पारां पोलियो फोकल पर्सन डॉक्टर नज़ीर अहमद मला सां गॾिजी पोलियो ख़िलाफ़ हलंदड़ मुहिम जे सिलसिले में ट्रांज़िट पॉइंट्स जा दौरा, फील्ड ऑफिसर्स, एरिया इंचार्ज ऐं लेडी हेल्थ वर्कर्स खां पोलियो बाबति तफ़सीलात वरिता ऐं मुहिम खे वधीक मुअसर अंदाज़ में हलाइण जूं हिदायतूं ॾिनियूं। ऐं टंडो मोहम्मद ख़ान में अवामी तहरीक जे मरकज़ी सॾ ते सिंध जे विरहाङे जी साज़िश। कराची कमेटी ऐं ॿियनि रियासती सिंध दुश्मन पॉलिसीज़ ख़िलाफ़ रेलवे स्टेशन खां प्रेस क्लब ताईं मरकज़ी जनरल सेक्रेटरी नूर अहमद कातियार, हरचंद लाल, महरान दर्स, डॉक्टर मुश्ताक शोरो, सिंधिया, शिल्पा,
गुलाम अली ज़ोमर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई। अॻवाननि रैली खे ख़िताब कंदे चयो त सिंध ख़िलाफ़ हलंदड़ साज़िशूं अज़ली आहिनि, पर असीं कंहिं बि सूरत में उन्हनि खे कामयाब थियण कोन ॾींदासीं। सिंध ख़िलाफ़ थींदड़ साज़िशुनि जो मुंहुं तोड़ जवाब ॾींदासीं। अवामी तहरीक जे अॻवाननि सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खां मुतालबो कयो आहे त पीपल्स पार्टी हुकुमराननि पारां हथ वठी माण्हुनि खे ॿोड़ाइण ते पाण मुरादो नोटिस वठी लखे मुतासिर माण्हुनि सां इंसाफ़ कयो। ही हुयूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।